बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मोहम्मद शाह मिलिंगोर जो। इनखे सब्सक्राइब करियो ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿायो त जीअं असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मुफ्ती साहब जा बयान मिलंदा रहंदा। फला हादिय लह व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आल बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, जमात सगोरी, कुरान करीम जी एक आयत सगोरी अवां बुजुर्गन जे आॾो मूं तिलावत कई आहे। अवां जे इल्म में इहा ॻाल्हि हूंदी त ही अॼोको प्रोग्राम जेको सांगड़ शहर जे थल्ले शरीफ़ जी जाइ ते थी रहियो आहे, वक्त जे कामिल गौस
पंहिंजे सदीअ जे मुजद्दिद इमामुल आरिफीन सैयदना व मुर्शिदना हजरत पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह जे याद में सांगड़ जे जमात ख़ुसूसन नौजवाननि मुनाक़िद कयो आहे। उन सिलसिले में तव्हीं बि गॾु थिया आहियो ऐं मूं गुनाहगार खे बि हाज़िरी नसीब थी आहे। इन्हीं सिलसिले में चंद ॻाल्हियूं करे दुआ ख़ैर घुरंदासूं। इंशाअल्लाह अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। सभ खां पहिरियां क़ुरान करीम जी आयत सगोरी जेका मूं अव्हां जे आॾो तिलावत कई आहे उन जो तर्जुमो अव्हीं पंहिंजे दिलि में हंढायो। उन जे रोशनी में पाण कुछ अर्ज़ कंदासीं। रब करीम जल्ल जलालहू अमन वालहू ईमान वारनि सां मुखातब थी फरमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह, ऐ ईमान वारो अल्लाह ताला जो खौफ पंहिंजे दिल में धारियो, यानी अल्लाह खां डिजो। ॿी ॻाल्हि आहे अल्लाह सी फरमाए थो वकूनू मअस्सादिकीन, अल्लाह जे सचनि बाननि सां गॾिजी वञो। पहिरीं ॻाल्हि आहे त अल्लाह जो खौफ पंहिंजे दिल में धारियो ऐं ॿी ॻाल्हि आहे त जेके अल्लाह पाक जा सचा बाना आहिनि उन्हनि जी सोहबत अख्तियार कयो। कुरान पाक जी रोशनी में खौफ़े खुदा जंहिंजे दिल में ईंदो आहे उन जे लाइ अल्लाह ताला पाण कलाम पाक में इरशाद फरमाईंदो आहे, अला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार जेके अल्लाह जा दोस्त आहिनि उनखे कंहिं बि क़िस्म जो को खौफ नाहे, न उहे अल्लाह जा वली गमगीन थींदा। यानी जन खे रब करीम जी ज़ात जो खौफ आहे ऐं ख़ुदा ताला उनखे विलायत जो मक़ाम अता फरमाईंदो आहे, पोइ वली ला अल्लाह जो दोस्त, अल्लाह जो प्यारो बानो जेको सिर्फ़ अल्लाह खां सवा डिॼंदो आहे, ॿिए कंहिंजो खौफ हुन जे दिल में न हूंदो आहे, उनखे रब करीम जी ज़ात बाबरकात दुनिया जे सभिनी खौफ़नि खां बेखौफ़ बनाईंदो आहे। ऐं उन जे लाइ अल्लाह ताला फरमाए थो ला खौफुन अलैहिम, उन्हनि जे मथां कंहिं क़िस्म जो को खौफ नाहे, वला हुम यहज़नून, ऐं उहे अल्लाह ताला जा वली आइंदा ईंदड़ ज़माने में यानी क़यामत जे ॾहाड़े बि गमगीन कोन थींदा आहिनि। कुरान करीम में रब करीम जेको फरमायो इत्तकुल्लाह, यानी अमर फरमाई त तव्हां अल्लाह खां डिॼो, इन्ही ॻाल्हि ते कमा हक़ हू जे करे अमल कयो आहे त अल्लाह जे वलियनि कयो आहे। अल्लाह जे वलियनि खां सिवा ॿिया जेके दुनिया जा माण्हू आहिनि उहे दुनिया जे ॻाल्हियुनि खां डिॼंदा आहिनि, अल्लाह जो खौफ पंहिंजे दिल में कोन धारींदा आहिनि। अल्लाह ताला जो वली सिर्फ़ अल्लाह जो खौफ पंहिंजे दिल में रखंदो आहे। उन अल्लाह ताला जे खौफ रखण जे करे बाक़ी दुनिया जा जेतिरा भी खौफ, खतरा, गम, दुख, परेशानी हूंदियूं आहिनि, अल्लाह ताला जल जलालहू अमन वालो उन पंहिंजे दोस्तनि खे उन्हनि खां बेनियाज़ बनाए छॾींदो आहे। मजमूई तरह औलिया अल्लाह जो ज़िक्र ख़ैर एतिरो वसी आहे जो हिन अॼोकी मुख़्तसर महफ़िल में अल्लाह ताला जे वलियनि जो ज़िक्र ख़ैर जीअं उन जो हक़ अदा करण जो अदा थी नथो सघे, कमा हक़ हू उन जो हक़ अदा थी बि कोन सघंदो,
पर वक्त जे नज़ाकत जे करे थोड़े टाइम जे करे ही असांजी चूक मखसूस महफिल आहे। इमामुल आरिफीन हज़रत पीर सईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह ताला अलैह जे याद में ही प्रोग्राम मुनाक़िद कयो वियो आहे। और संदन ज़िंदगी मुबारक जे मुख़्तसर झलक तव्हां जे आॾो पेश करणु चाहियां थो। संदन ज़िंदगी अव्वल खां आख़िर ताईं एतिरो वसी प्रोग्राम वारी ज़िंदगी आहे जो हेड़ियूं कई तफ़सीलूं रातियूं हुजनि त अल्लाह जे कामिल वलीअ जो ज़िक्र ख़ैर उन में बि पूरो कोन थो थी सघे। पर मुजादा माला युद्रक कुल्लुहु ला युतरक कुल्लुहु, जेकॾहिं सभु कुझु नथो मिली सघे त पोइ जेतिरो मिले उनखे बि बयानु करणु गनीमत आहे। अल्लाह ताला शल तव्हां असांखे औलिया अल्लाह जे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद पाक पढ़ो त मां तव्हांखे अल्लाह जे कामिल वलीअ जो ज़िक्र ख़ैर ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बुजुर्गों, पीर सईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह जो खानदानी ताल्लुक हजरत इमाम अली रजा रदी अल्लाह ताला अन्हु जे खानदान सां मिली। हजरत अली करमल्लाह वजहुल करीम जे प्यारे फर्जंद सैयदना शहीद करबला इमाम हुसैन आली मकाम सां मिले थो। हजरत इमाम हुसैन शहीद करबला जो फर्जंदा हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु, इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खानदान मां हेठि इमामनि जे सिलसिले में हजरत इमाम अली रज़ा जे खानदान मां इहो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कामिल वली असांखे अता फरमायो। इन बुज़ुर्ग जो खानदान पहिरियों जेको सिंध में आयो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, सिंध जे तारीख़ ॿुधाईंदी आहे त राजा दल्लू राय जे ज़माने में जंहिं वक़्त में सिंध जे मथां राजा दल्लू राय जी हुकूमत हुई, उन ज़माने में सिंध में अल्लाह पाक जो कामिल वली मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हज़रत अली मक्की रहमतुल्लाह ताला अलैह मदीने शरीफ खां हली आयो आहे। जेको असुल में मके पाक जो रहाको हो, उन जे करे मक्की सॼो वेंदो हो, उन खां बाद में मदीने पाक में रहियो आहे। मदीने पाक मां असांजे सिंध जे इलाइक़े में आयो आहे। पर छाजे वास्ते आयो आहे इहा बि तारीख़ असांखे ॿुधाए थी त हज़रत सैयद अली मक्की रहमतुल्लाह अलैह हिन सिंध में दीन इस्लाम जे तबलीग जे लाइ आयो हो। दल्लू राय वॾो ज़ालिम हो, हिंदू मज़हब सां हुन जो ताल्लुक हो ऐं पूरी सिंध जे मथां हुन जी हुकूमत हुई। उन जो भाउ हो जंहिंजो नालो हो छुट्टो इमरानी। उहो कंहिं बुज़ुर्ग जे सोहबत में अची मुसलमान थियो। पोइ भाउ जॾहिं मुसलमान थियो त जेको हुन जो राजा भाउ हिंदू हो, हुकूमत हुन जे हथ में ही, उन पंहिंजे मुसलमान भाउ छुट्टे जे मथां ज़ुल्म शुरू कया, उनखे सताइण शुरू कयई। पोइ उन ज़माने में उहो पंहिंजे भाउ जे ज़ुल्म जो दाहूं खणी वक़्त जे ख़लीफ़े वटि बगदाद दाह वञी ॾिनई त हिकिड़े पासे मुंहिंजी मिल्कियत फॿाए वियो आहे, ॿिए पासे मुंहिंजे मथां ज़ुल्म करे रहियो आहे। महिरबानी करे तव्हां इस्लाम जा ख़लीफ़ा वक़्त जा हाकिम आहियो, मुंहिंजी ख़ुदा रा मदद फरमायो। पोइ उन बुज़ुर्ग बगदाद जे ख़लीफ़े उन ज़माने में राजा दल्लू राय जे सरकोबीअ वास्ते ख़त्म करण जे वास्ते लश्कर मोकिलियो। उन लश्कर जी कमान ऐं सिपह सालारी सैयद अली मक्की रहमतुल्लाह अलैह जे हथ में हुई। असांखे इस्लाम जी तारीख़, सिंध जी तारीख़ ॿुधाए थी त हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो ख़ानदान शुरू खां वठी करे अवां ॾिसंदो त जॾहिं बि मैदान में आयो आहे त नसबुल ऐन इहो रहियो आहे त इस्लाम जी सरबुलंद।
पंहिंजो सिर कुर्बान कयूं पर हुन जे आॾो झुकण जे लाइ तयारु कोन थिया। ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा आहिनि, शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन व दीन पनाहस्त हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्ते यजीद हक्का के बिना इला इला हस्त हुसैन। फरमान था तो हजरत इमाम हुसैन आली मकाम शाह बादशाह हुआ, खाली शाह कोने बल्कि शहनशाह हस्त हुसैन। हजरत हुसैन आली मकाम बादशाह जो भी बादशाह हुआ। कीअं जो सरदाद नदाद दस्त दर दस्ते यजीद, यजीद जे हथ में हथ कोन ॾिनई पर यजीद जे आॾो पंहिंजे सिर कुर्बान करण जे लाइ तयारु थी वियो। इन जे करे हक़ाक़ बिना ला इलाहा हस्त हुसैन, ला इलाहा इल्लल्लाह जी बुनियाद खे मज़बूत बनाइण वारो, इहे सम्झो त ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र खे दुनिया में पहुचाइण वारो हज़रत हुसैन आली मकाम हो। जूअर जे दाणे मां जूअर पैदा थींदी आहे, कणक जे दाणे मां कणक पैदा थींदी आहे, ट्रूह मां ट्रू पैदा थींदो आहे, गिदरे जे ॿिज मां गिदरो पैदा थींदो आहे। जव पोखे कणक कोन लुणंदो आहे। हमेशा मुजादा कुल शइ यरजो इला असलिही, हर शइ पंहिंजे असलियत ॾे वरंदी आहे। इमाम हुसैन आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो असल पाक हो। उन पाक नस्ल मां, उन पाक ॿिज मां जेके हेठि अल्लाह ताला फर्द पैदा फरमाया, उन्हनि बि इमाम हुसैन वारी सुन्नत खे ज़िंदा रखियो। आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद दीन व मिल्लत मौलाना शाह अहमद रजा खान साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। इमाम हुसैन बिन नबी करीम जे घराने मां हो। यो खानदान रसूलुल्लाह जो खानदान आहे। हजरत हुसैन आली मकाम दीन जे सरबुलंदी जे लाइ जिहाद कयो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हजरत सैयद अली मक्की जेको सिंध में आयो आहे, उहो बुज़ुर्ग बि इस्लाम जे सरबुलंदी ऐं दीन जे तरवीज जे लाइ तबलीग जे लाइ अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालू सदुस प्यारे रसूल जे ज़िक्र ख़ैर खे बुलंद करण जे लाइ आयो आहे। दलूरा के शिकस्त मिली, इस्लाम जो नालो बुलंद थियो। खुदा पाक जी ज़ात बाबरकात उन बुजुर्ग खां कम वठणो हो। उन अल्लाह ताला जे कामिल वली मुजाहिद इस्लाम हजरत सैयद अली मक्की रहमतुल्लाह ताला अलैह सिंध के पंहिंजो मस्कन बनायो, सकूनत गाह बनायो, सिंध में रही पियो। ऐं कुदरत मुंहिंजे खुदा जी दलूरा जे शिकस्त खां बाद में वरी दलूरा जो सॼो खानदान मुसलमान थियो। उन जी धीअ मुसलमान थी जंहिं हजरत अली मक्की सां शादी फरमाई। छो त बुज़ुर्ग पाण सां बचड़ा वठी कोन आया हा, पंहिंजे लाइ उतां बीबी वठी कोन आया हा। सिंध में जेका शादी फरमायो उन दलूरा जी न्याणी जेका मुसलमान थी आहे, उन हजरत सैयद अली मक्की सां शादी फरमाई आहे। उन मज़ा अल्लाह ताला जा कामिल अकमल वली पैदा थिया। उन जे खानदान मज़ा हजरत सैयद अली मक्की रहमतुल्लाह अलैह जे खानदान मज़ा मशहूर मारूफ शख्सियत जंहिंजो अॼुकल्ह सेवण शरीफ जे भर में मकबरो आहे, दरगाह सरबिया हजरत शाह सदरुद्दीन जी लक्की जे नाले सां, लक अलवी जे नाले सां मशहूर सैयद सदरुद्दीन शाह रहमतुल्लाह ताला अलैह उन्हीं कामिल वली जे औलाद में जाऊंगा।
पाण तमाम वॾा वक्त जा कामिल गौस वली हा। संदुल विलायत, संदुल फैज़ ऐं संदुल करामत ऐं कमालात खे ऐं छा बयान कयां। जेकॾहिं सैयद सदरुद्दीन हज़रत शाह सदर जो नालो मशहूर आहे, उन जो मक़ाम ऐं मर्तबो पुछणो अथव त हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन खां पुछो। अञा बि जेकॾहिं तव्हांखे उन जे बारे में पुछणो आहे त हज़रत बाबा फरीदुद्दीन गंज शकर पाक पटण वारे खां पुछो। अञा जेकॾहिं तव्हांखे वधीक तसल्ली करणी आहे तो उन कामिल वलीअ जे बारे में उच्च वारे बुजुर्ग सैयद शाह जलालुद्दीन सुर्खपोश खां पुछो। जे अञा तव्हांखे उन जी वधीक वज़ाहत ऐं शान पुछणो आहे त कलंदर शहबाज़ खां पुछो। मशहूर बुजुर्ग हा, इन्हनि जी चओ यारी सरबी हुई। पाण में 4 यार हा। महबूब जे 4 यारनि सहाबा किराम जी सुन्नत में इन पंहिंजी चओ यारी बनाई हुई। कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह सेवाणी, हजरत बाबा फरीदुद्दीन गंज शकर उचवी, हजरत बाबा फरीदुद्दीन गंज शकर पानीपती पाक पटन शरीफ वारो, शाह जलालुद्दीन उचवी ऐं हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी, ये 4 बुजुर्ग हा। हजरत ख्वाजा साहब पंहिंजे मलफूज़ा शरीफ में फरमायो आहे, संदस मलफूज़ा शरीफ जो नालो दलील आरफीन आहे। उन दलील आरफीन में बुजुर्ग फरमाए थो पियो त उन जो मुरीद लिखे थो पियो त असांजो मुर्शिद हजरत मुईनुद्दीन चिश्ती अजमेर मां हली करे लकी शाह ते आयो आहे। उते लकी शाह में अची हजरत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह सां गार में मुलाकात कई अथई। ऐं गार उहो गार हो जंहिंमें शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह 30 साल मुसलसल वेही खुदा जी इबादत कई हुई। 30 सालनि में बुजुर्ग ॿाहिरि कोन निकितो, न दुनिया जे कम लाइ वियो, न नफ़सानी ख्वाहिश लाइ ॿाहिरि निकितो। 30 साल जो लंबो अरसो उन गार में वेही अल्लाह अल्लाह कई। पर उन बुजुर्ग जो गार मां फैज़ एतिरो त ॿाहिरि मशहूर थियो जो अजमेर जो कामिल वली ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेर खां हली उन गार में मुलाकात लाइ आयो। मुलाकात करण जे टाइम ते ॾिठई त अल्लाह ताला जो कामिल वली जो चेहरो मुबारक चंड खां सिज खां वधीक रोशन हो। हुन जी ज़ुबान ख़ुदा जे ज़िक्र सां जारी ही, हुन जो क़ल्ब ख़ुदा जे ज़िक्र सां ज़िंदा हो ऐं हुन जे वार वार मां अल्लाह जे ज़िक्र जो आवाज़ अची रहियो हो। मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह जहिड़ो कामिल वली थो फरमाए त मूं हज़ारे वली ॾिठा पर मूंखे शाह सदरुद्दीन जहिड़ो वली नज़र न आयो। ऐं पाण ईअं बि फरमायो त मां पंहिंजी मर्ज़ी सां कोन आयो आहियां। साईं पोइ तूं कीअं आयो आहे? हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था त मुंहिंजो मुर्शिद हज़रत ख्वाजा मोहम्मद उस्मान हारूनी रहमतुल्लाह अलैह जेका मां बैत आहियां, उन्हनि मूंखे जेको फैज़ अता करणो हो सो ॾिनो। आख़िर में वींदे वींदे मूंखे वसीयत फरमायूं त मुईनुद्दीन चिश्ती बाक़ी तुंहिंजूं मंज़िलूं, तुंहिंजा लतीफ़ा, तुंहिंजे फैज़ जा समंदर दरिया जेके अञा ताईं बंदि लॻा पिया आहिनि, उहे मूंखे ताक़त न आहे जो तुंहिंजा खोले सघां। जेतिरो मूंखे फैज़ आहे मूं तोखे अता फरमायो आहे। तूं मुरीद त मुंहिंजो आहे, पर आख़िरी में तोखे सिंध में सीविस्तान जे इलाइक़े में सेवण में वञणो पवंदो। हज़रत लकी शाह सदर जी दरबार ते हाज़िरी भरी दे। उन अल्लाह जे वलीअ जी दुआ सां बाक़ी तुंहिंजूं मंज़िलूं तय थी वेंदियूं। हज़रत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मां पंहिंजे मुर्शिद कामिल जे वसीअ सां आयुसि, उन अल्लाह जे वलीअ जी सोहबत अख़्तियार कयमि। उन जे सोहबत मूंखे 4 चंड लॻाए छॾिया। मुंहिंजा जेके लतीफ़ा अञा रहियल हुआ उहे उन अल्लाह जे कामिल वली हज़रत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह जो दुआ सां जारी थी विया। सोना हज़रत कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह मरवंद खां हलियो आहे। हिरात जो इलाइक़ो अफगानिस्तान खां मथे, ईरान खां मथे, उन कामिल वलीअ खे
हजरत कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह के जी उन जमाने में 86 साल उम्रा पोड़ो झूरा वडी उम्र जो आई वडी गाल त कादरी तरीके में सौंस दो हजरत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे पोटे जो मुरीद सैयद मोहम्मद इब्राहिम हजरत गौसल आजम जीलानी जो सगो पोटो वो हजरत पीरान पीर जे पुट जो फर्जंद यानी सैयद मोहम्मद इब्राहिम पोटो पीरान पीर जो आई हजरत कलंदर शहबाज उन्हीं का बैत ये समझो तो पुरानो कादरी तरीके जो बुजुर्ग मुझा दोस्त पर उन कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह के भी हुक्म मिलो तो कलंदर तुझू मंजिलूं तय तभी थींदियूं जॾहिं तू सीविस्तान जे शहर में वेंदे उन्हीं हजरत लकी शाह सदर रहमतुल्लाह अलैह जी हाज़री भरी दे उन कामिल वली जी तोखे सोहबत मिलंदी उन खां बाद कलंदर कलंदर तू बाद में थी वेंदे उन बुजुर्ग बि मरवंद खां हली इते संदुस दरबार ते गार में अची हाज़री भरी आहे उच्च वारो बुजुर्ग शाह जलालुद्दीन सुर्खपोश जेको मुजादा वडो कामिल वली हो ऐं सहर वर्दी तरीके जो मजाज हो हजरत ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह खां गौस बहावल हक मुल्तानी जो खलीफो हो हजरत गौस बहावुद्दीन मुल्तानी ज़करिया बुजुर्ग जेको उन खां बराह रास्त हजरत शाह जलालुद्दीन चवी पान सैयद बुखारी बुखारा खां आयो उनखे फैज़ उतां मिलियो वडो कामिल वली पर उनखे भी हिदायत या मिली ओ जलालुद्दीन तो जो मंज़िलूं तय तरह थींदियूं जॾहिं तू लक अलवी में वञी हजरत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह अलैह सां मुलाकात कंदे उन खां दुआ हासिल कंदे उन अल्लाह जे वलीअ जे दुआ सां तुझूं मंज़िलूं ऐं लतीफ़ा हल थी वेंदा अल्लाह या रसूल अल्लाह उतां शाह जलालुद्दीन रहमतुल्लाह अलैह हली आयो आहे बाबा फरीदुद्दीन गंजे शकर पाक पत्तन वारो जंहिंजे लाइ मशहूर आहे उन जी दरबार ते हिकिड़ो दरवाज़ो आहे उन दरवाज़े खे मुहर्रम जे पहिरीं तारीख़ खोलींदा हम उन बुजुर्ग ख्वाब ॾिठो हो त उन दरवाज़े खां रसूलुल्लाह अची लंघिया आहिनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ कयईं हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख्वाब जी हालत में अर्ज कई या रसूल अल्लाह अवां हिन दरवाजे खां लंघण फरमायो आहे मुझे लाइ का ख़ुसूसी मेहरबानी अहिड़ी थे जो क़यामत ताईं मुझो यादगार हुजे नबी करीम ख्वाब में फरमायो फरीदुद्दीन जंहिं दरवाजे खां मां लंघियो आहियां इन दरवाजे जो नालो आहे बहश्ती दरवाज़ो अॼोकी मुहर्रम जी पहिरीं तारीख़ मां तोसां वाइदो करे थो वञा हिन दरवाजे मां जेको लंघंदो सो जन्नती आहे उहा तारीख़ एदी आहे तारीख़ खां हिकिड़ो हिकिड़ो ॾिहाड़ो ॿ ॿ ॾिहाड़ा अॻु में महिलनि जे हिसाब सां माण्हू कतारूं ॿधी बीहंदा आहिनि त उहो ॾिहाड़ो अचे उहो वक़्तु अचे महबूब जे वाइदे मुताबिक़ औलिया अल्लाह जे फैज़ सां उन दरवाज़े मां लंघूं त नबी पाक अलैहिस्सलाम जो कौल इंशाअल्लाह सचो आहे ख़ुदा सां तव्हां जहन्नम जी बाहि हराम फरमाए छॾींदो अवां अंदाज़ो कयो जंहिंजी दरबार के महबूब जी ज़ात दरवाज़ो ॾेई वञे ऐं अहिड़ो दरवाज़ो अता फरमाए जंहिंजो नालो बहश्ती हुजे ऐं उन बहश्ती दरवाज़े मां जेको लंघे उहो जन्नती बणिजी वञे पर इन जे बावजूद बि उन जे फैज़ जी तकमील अञा कान थी आहे उन फरीदुद्दीन गंजे शकर के भी मुर्शिद हुकुम फरमायो आहे त जेकॾहिं फैज़ वठणो थी फैज़ जारी करणो थी त सिंध में हलियो वञ सीविस्तान जे इलाइक़े में लकी शाह सदरुद्दीन जे दरगाह ते हाज़री ॾे उन जी दुआ सां तो जा
खानदान मां हजरत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह आया। मां खे चवण जो तो मां ईअं चवां त हकीकत में शाह सदर दीन में कामिल हो जो हेॾा वॾा कामिल हुन वटि हली पे आया, पर उन कामिल में अमानत रखियल ही रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी। ईअं समझो तो यो सभिनी बुजुर्गनि जो महवर मरकज़ फैज़ जो इहा शख्सियत हुई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर मुबारक आदम खां वठी करे सैयदना अब्दुल्लाह ताईं आयो। इन पूरे खानदान खे दुनिया इज़्ज़त जे निगाह सां ॾिसंदी ही सिर्फ़ उन नूर जे सदके में। अहिड़े तरीक़े सां जे शाह सदर दीन जो मर्तबो मक़ाम मंज़िल हो त वाकई हू कामिल वली हो, पर उन जे पेशानी में रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो नूर रखियल हो। हजरत पीर साईं मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह जो ॾाॾो सैयद मोहम्मद इमाम शाह संदुसि नालो आहे, चओ सुभान अल्लाह। जेको हजरत पीर साईं मोहम्मद बका रहमतुल्लाह अलैह जो बाबो साईं आहे, असल में लकीअ जो आहे। बिरादर सां कंहिं ॻाल्हि ते नाराज़ थी करे ख़ैरपुर ज़िले जे ॻोठ रहीम ॾिनो कलोड़ो नंढी साइदी सरबिया, उन साइदीअ जे देह में कलोड़नि जो ॻोठ आहे, उते अची रहियो आहे उहो जेको रहीम ॾिनो कलोड़ो हो सो गौसल आलमीन गौस बहावल हक मुल्तान शरीफ वारे बुज़ुर्ग जी दरबार जो वॾो ख़लीफ़ो हो, पंहिंजे वक़्त जो ज़मींदार बि हो। उन्ही ज़माने में जेको गौसल आलमीन जो सज्जादा नशीन आहे, गादी नशीन आहे, उहो पंहिंजे मुरीद रहीम ॾिने कलोड़े जे उताक ते आयो आहे। हज़ारनि जे तादाद में हुन जा मुरीद अची गॾु थिया। हजरत सैयद मोहम्मद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह जेको रोज़े धणीअ जो ॾाॾो आहे, नओं नओं लॾे आयो आहे। माण्हुनि खे उन जी ख़बर कान्हे का, उन जे मर्तबे जी शान जी मान जी ख़बर कान्हे। बस जो मिड़ई को शाह आयो आहे, को सैयद आयो आहे। हजरत साईं इमाम शाह रहमतुल्लाह अलैह भी दिल में सोचो त गौसल आलमीन जी औलाद मां सजादा नशीन गादी नशीन असांजे ॻोठ जे भर में आयो आहे, असां बि उन सां मुलाक़ात करे अचूं। अल्लाह जा बाना तअस्सुब न कंदा आहिनि, अल्लाह जे बाननि में साड़ न हूंदो आहे। पाण सोचो त गौसल आलमीन वॾो फैज़ जो साहिब हो, ही उन जो पोटो पड़ पोटो हिते असांजे मुल्क में आयो आहे। असीं पाड़ेसरी आहियूं, असांजे पाड़े में आयो आहे, असांजो फर्ज़ आहे त असां पंहिंजे महिमान सां मुलाक़ात करे अचूं। हजरत पीर साईं मोहम्मद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे घर तां ग़रीबाना कखाया घर उतां निकिता आहिनि। रहीम ॾिने कल्होड़े जे ओताक में आया। रहीम ॾिने खे बि ख़बर कान हुई, बसि ख़बर ई त को शाह साहब आहे। पीर साहब सजादा नशीन गौसल बहावल हक जे दरबार वारो खट ते वेठो हो, ॿिया सभु मुरीद हेठि वेठा। पीर साईं मोहम्मद इमाम शाह अची मखदूम साहब सां मिलिया ऐं मिलिया, पर हुन बि कोन सुञातो, ओताक वारे बि कोन सुञातो। आम माण्हू समझी साईं खे हेठि विहारे छॾियो। दोस्तो अज़ीज़ो, जेके कामिल दरवेश हूंदा आहिनि न, उन्हनि खे मुंहिंजे महबूब जो हुज़ूर हासिल थींदो आहे। उन्हनि खे अल्लाह ताला क़ल्ब जी सफ़ाई ॾींदो आहे। पंहिंजे आका सां हुननि जो इश्क ऐं मुहबत इन हद ते हूंदो आहे जो रात जे टाइम ते जेसीं ताईं उनखे नबी करीम जो दीदार न थींदो आहे तेसीं ताईं निंड न ईंदी आहे। ऐं ईअं न त को छठी छमाही रोज़ानो वलियनि खे ज़ियारत थींदी आहे। उन मखदूम साहब खे यानी गौसल आलमीन जे सज्जादा नशीन खे, उन ज़माने वारे बुजुर्ग खे रोज़ानो नबी पाक जो दीदार थींदो आहे। रात जो मजलिस ख़त्म थी सभु को हलियो वियो। बुजुर्ग मखदूम साहब मुल्तान वारो पंहिंजे बिस्तरे ते सलात पढ़ण में मशगूल आहे, दीदार जे इंतज़ार में आहे, पर सारी रात गुज़री वञे थी, दीदार को नथो थिए। ॾाढो परेशान थियो, पक का ग़लती थी आहे, सोणो साईं जो नाराज़ थियो आहे जो दीदार नथो कराए, त का ज़रूर ॻाल्हि आहे। दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजा प्यारा दोस्त, जिए जिए मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीदार में देर थींदी वई।
उनखे परेशानी वधंदी वई, ॿियो ॾिहाड़ो गुज़री वियो, ॿी राति गुज़री वई, वरी ॿियो टियों ॾिहाड़ो गुज़री वियो, टी राति गुज़री वई, दीदार कोन थो थिए। नेठ अल्लाह जे कामिल बलीअ आधी रात जे टाइम ते गिचीअ में गारो विझी करे उन रहीम ने कलोड़े जे ॻोठ में तरसियो पियो आहे। आराम फिटी वियो आहे, मानी फिटी वई आहे, निंड फिटी वई आहे, कचहरियूं फिटी वयूं, टे रातियूं दीदार कोन थियो। आख़िरात जो गिचीअ में गारो विझी मदीने वारे साईं खे सॾ कया अथई, मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात खे जेको सॾ कंदो आहे हबीब देर कोन कंदो आहे। आख़िर मखदूम साहब जो भाग खुलियो, हबीब जी ज़ात बाबरकात दीदार करायो। अर्ज़ कई क़िबला टी रात दीदार कोन करायो अथव, परेशान आहियां, छा सबब आहे? हबीब करीम फरमायो, ओ मखदूम साहब, मुंहिंजो बचड़ो सचो सैयद सादात सैयद इमाम शाह तुंहिंजी दरबार में आयो तो उन जो क़द्र कोन कयो, मूंखे रुगो इन जो ॾुख थी पियो आहे। तोखे ख़बर न आहे इमाम शाह जी पेशानी में वक़्त जो गौस आहे। टे ॾिहाड़ा जेको तुंहिंजो दीदार बंदि थियो आहे सिर्फ़ इन जे करे थियो आहे जो बेख़बरी में तो सुञातो कोन, न सुञाती त असां बि तोखां मुंहुं मोड़े छॾियो आहे। पर अॼु हाणे तो सतायो आहे त तोखे ॿुधायूं था इहो जेको सैयद थी इन जो सौ सिधो ताल्लुक़ मां मुहम्मद करीम सां आहे। इन जो हसब नसब सचो आहे, ख़ानदान जे लिहाज़ सां बि, रूहानियत जे लिहाज़ सां बि, तरीक़त जे लिहाज़ सां बि इन जो एॾो वॾो मक़ाम आहे जो इन खां तो थोरी बेतवजुही कई आहे त मां तोखां दीदार जो दरवाज़ो बंदि करे छॾियो आहे। जेके मूंखां ग़लती थी आहे माफ़ कयो, मां सुबुह जो साईं खां माफ़ी थो वठां। सुबुह जो छो पंहिंजे मुरीद रहीम ने कलोड़े खे घुराई, भाउ हिते को तव्हांजे पाड़े में सैयद मोहम्मद इमाम शाह रहे थो, नवां लॾे आया, उन इलाइक़े जा हुया ई कोन। हुन सोचे चयो हा से हिकिड़ो शाह साहब रहंदो आहे, टियों ॾिहाड़ो हिते पंहिंजी कचहरी में बि आयो हो। पाण फरमाइनि था हल त ओॾे हलऊं। हुन चयो साईं पाण मां ज़मींदार आहियां, तव्हां मुंहिंजा मुर्शिद आहियो, अव्हां बि अमीर आहियो। हो ग़रीब शाह हुआ, उनखे हिते घुरायूं था, पाण उन ॾे कीअं हलऊं? चए अदा तोखे ख़बर कान्हे का, ज़ाहिर में ग़रीब आहे, मिस्कीन आहे, पर हुन जो सौ सिधो कनेक्शन रसूलुल्लाह सां गंढियल आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, भेज पगारा मुर्शिद जे हुक्म सां हो ज़मींदार करीम नो कलोड़ो भी हलियो आहे। ओ मक़्त जो कामिल दरवेश वली मखदूम साहब मुल्तान शरीफ वारो सुजादा नशीन उहो भी हलियो आहे। अल्लाह जे दरवेश कामिल बानड़े हज़रत सैयद मोहम्मद इमाम शाह रहमतुल्लाह अलैह जेको पीसे रोज़े वारनि जो ॾाढो साईं आहे, उन जे कखाए घर ते काहे आया, सॾ अची कयूं पाण ॿाहिरि आया। हज़रत मखदूम साहब ॾाढे पाबोह सां वॾे एहतराम सां अदब सां मिली बार बार माफ़ी घुरी रहियो आहे। पाण फरमाइनि था अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, असां तोखां नाराज़ कोन आहियूं। चएसि तूं नाराज़ कोन आहे, पर जंहिंजो तोसां ताल्लुक़ आहे उहो मूंखां रुसी वियो आहे। टे रातियूं मूंखे दीदार कोन थियो आहे, अॼु ख़बर पई आहे त तुंहिंजे करे इहो सॼो सारो कमु थियो आहे। हाणे मां तोखां बख़्शाइण आयो आहियां, मूंखे दुआ बि फरमाए। उन सां गॾु मां हिन पूरे इलाइक़े वारनि खे मुरीदनि खे ॿुधायूं वञा थो त हिन जो ख़्यालु कजो, हिन जो मक़ाम तमामु मथां आहे। हमेशह अल्लाह वारनि खे अल्लाह वारा ई ज़ाहिर कंदा आहिनि। ॿिए खे कहिड़ी ख़बर? मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी शरीफ में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़ो वीचारो दायो हो, दायो सॼो ॾींहुं गॾनि ते सिरूं ढोईंदो हो, कची मिटी ढोईंदो हो, भाण खणंदो हो, मज़दूरी कंदो हो, गॾह वहाईंदो हो। उन दाये खे हिकिड़े ॾिहाड़े मिटी खोटींदे हिकिड़ो लाल हथ अची वियो। उनखे ख़बर कान्हे, दायो ग़रीब मिस्कीन चई लाल कोन्हे, को मणियो आहे। मणियो सम्झी उन में सोराख़ कढी उन में धागो विझी हिकिड़ो जेको लासी भलो गॾ हुस उन जे गिची में खणी विधई। मणियो हथ आयो गानी करे। टे ॾिहाड़ा गुज़रिया, हिकिड़ो जोहरी अची गुज़रियो। उन जोहरी जो नज़र पई त बड़ा गॾ जे गिचीअ में लाल ॿधो पियो आहे, हीरो ॿधो पियो आहे। सम्झी वियो त गॾह वारे खे ख़बर कान्हे, ख़बर हुजे सां त गॾह में कोन ॿधे आहे। हुनखे चई यार इहो मूंखे ॾींदे,
मां तो तोखे ॼां मूं पंहिंजे गॾ हला गानी ठाही आहे जे तोखे भली मणनि जी गानी ठाहे ॼाए थो न त 5 रुपया ॼाए थो। उन ज़माने में 5 रुपया वॾा हुआ। हुन वीचारे दाए चयो त 5 रुपयनि मां त सभिनी गॾहनि जूं गानियूं ठहंदियूं। यकदम उनखे छोड़े ॾिनई, 5 रुपया खीसे में विधई। हू जोहरी उनखे खणी साफ़ करे अतर बतर मखे सोन जी पेटी बनाए उन में अंदर उनखे विझी रेशमी कपड़ा वेढ़े रखी छॾियईं। लाल जो कदुर कयई। ॿिए हिकिड़े जोहरी खे चई यार मूं 5 रुपए में हीरो वरितो आहे। ॿिए जोहरी चयो त चरियो थियो आहे छा? 5 रुपए में कॾहिं जो लाल मिलंदो, कॾहिं हीरो मिलंदो? चई जंहिंखां वरितुमि तंहिंखे ख़बर कान आई, उन सुञातो कोन पे। बेख़बरी हुई उनखे मूं लालच में अची पैसा ॾिना थोरा, हो ख़ुशि थी वियो। मां वठी अच, मूंखे ॾेखार। चई हा हलिया ॾेखारिया। पेटी जो खणी खोले मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो सॼो लाल भोरा भोरा थी वारीअ जे दाणनि वांगुरु ज़रा ज़रा थी ॻरी ख़तम थी वियो आहे। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था उन सां ॻाल्हाइण लॻो जोहरी, हीअ ज़बान पाण वारी चम वारी न बल्कि ज़बान हाल वारी। चवण लॻो ऐं लाल तूं गॾह जे गिची में हुए, उतां कढी मां तोखे रेशमी कपड़ा वेढ़ा, उन खां बाद में मां तोखे चांदीअ सोन जी पेटीअ में रखियो आहे। उन खां बाद में मां तुंहिंजो कदुरु करे खुशबू लॻाई आहे। तूं गॾह जे गिचीअ में त जीअं तीअं हुए पियो हुए, पर हितड़े तूं भोरा थी वियो आहे, इज़त वारी जाइ ते भोरा थी वियो आहे। छाजे करे ईअं तोखे न करणु खपे हा। जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था उन हीरे ॻाल्हायो आहे, उन लाल ॻाल्हायो आहे, उन मोती हुन सां ॻाल्हायो आहे, पर ज़ुबान हाल सां ॻाल्हायो आहे त हू त अंधो हो। हुन मूंखे गॾह जे गिची में विझी छॾियो हो, हुनखे शनास कान हुई। तूं त हीरे सुञाण वारो हुए, जोहरी हुए। मूंखे गैरत आई आहे त मुंहिंजी क़ीमत मुल्ह तो 5 रुपया छो कयो आहे। उन 5 रुपयनि वारी गैरत जे करे मां पाण खे मारे भञी टुकड़ा करे छॾियो हा। तूं अंधो कोन है, तूं त मुंहिंजो कदुरु करी हा। अदा खोड़ माण्हू बेअदब अलाह वारनि जे आॾो बेअदब कंदा वरतंदा आहिनि, पर उनखे कुझु कोन थींदो आहे, मथे में बि सूर कोन पवंदो अथनि, छो त अंधा। पर शनास वारो माण्हू जंहिंजी रग साई हूंदी आहे, जंहिं वटि का अमानत हूंदी आहे, उनजी थोरी बेअदबी बि ॾोरापे जो सबबु बणबी आहे, छो त हू कदुर वारो आहे। बेटा ऐसा फरमाईंदो आहे कदुर वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं माणिक जी के सालिक लहंदा सार, जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे कदुर सोन जो। उन कामिल वली सैयद इमाम शाह खे सॼो इलाइक़ो सुञाण लॻो आहे। सभई कदुर जी निगाह सां ॾिसण लॻा। उन जे पुष्ट मां, उन जे पुठीअ मुबारक मां वक़्त जो कामिल वली हज़रत सैयद मोहम्मद बका पीर सई पटधनी पैदा थियो। पीर सई पटधनी रहमतुल्लाह अलैह जे लाइ हज़रत रोज़े वारा फरमाईंदा हा त असांजो बाबो साईं एॾो कमाल जो साहिब आहे जो इहे समझो त छबर में उठ लिकल आहे। तवज्जो आहे, छबर में उठ लिकंदो आहे। ॻाल्हायो, छबर में उठ कोन लिकंदो आहे। मलफूज़ात जन जी पढ़ियल आहे तन खे ख़बर आहे। पीर से फरमाइनि था असांजा वालद मियां साईं छबर में उठ लिकल जे मिसाल हुआ, माना त जीअं छबर में उठ लिकंदो कोन्हे, छबर में बीठो हूंदो त परे खां पधरो हूंदो। पाण फरमाइनि था असांजो बाबो बि एॾो कामिल वली हो जो जहान में मशहूर हो। परावा पंहिंजा सभु सुञाणंदा हुआ त अल्लाह जो कामिल वली आहे। अञा शादी थियल कान्हे, नौजवानी जो आलम आहे, पंहिंजे ॻोठ जे भर में ढकनि सां बीठो आहे। पीर सई मोहम्मद बक्का शाह साहब रहमतुल्लाह अलैह, ग़रीबी हाल आहे, पंहिंजे घर जो कमु करणु ऐब बि नाहे,
इत्तेफ़ाक़ अहिड़ो थियो उन्ही ॻोठ जे भर में कच्ची सड़क वेंदी हुई जेका लाड़ खे उत्तर जे इलाइक़े खे मिलाईंदी हुई। हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह हमेशह भिट तां हलंदो हो, विच ते मंज़ूरूं कंदो हो। खोड़नि जे शहर में हुन जा उजण फ़क़ीर मुरीद हा, उन्ही उजड़नि मुरीदनि में रहंदो हो। उन्ही मुरीदनि में रही वरी सुबह जो रवानो थी घोटकी जा सैयद हा, सैयद महबूब शाह रहमतुल्लाह अलैह जीलानी तरीक़े जो हो। मुजादा उन सां कचहरीअ जे लाइ रिहाण ते उन्ही दग सां कई दफ़ा ईंदो वेंदो हो। उन्ही ज़माने में खोड़नि जा मखदूम बिशरीयत जा साहिब हा ऐं वॾा दरवेश हा ऐं शरीयत जे मथां सख़्त हुननि जो अमल हूंदो हो। उन्हनि मखदूमनि खे कंहिं ॿुधायो त भिटाई साहब अल्लाह अल्लाह त कंदो आहे पर दंबूरो बि वॼाईंदो आहे। छा कंदो आहे? मखदूमनि चयो त अल्लाह अल्लाह करे नेक आहे, नमाज़ पढ़े नेक आहे, ख़ुदा खे यादि करे भलो आहे, पर दंबूरो शरीयत में जाइज़ कोन्हे। ॿिए दफ़े जेकॾहिं मखदूम असांजे खोड़नि में आयो त मखदूम खे ताज़ीर ॾींदासीं, शरीयत जो ताज़ीर ॾींदासीं। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि करे छॾी, भिटाई साहब खे मुरीदनि ॿुधाई। भिटाई साहब खोड़नि में उजड़नि फ़क़ीरनि जे नार ते ॿाहिरि बनीअ ते वण जे हेठां वेठो आहे। सुबह जो टाइम आहे, फजर जी नमाज़ पढ़ी तस्बीह पढ़ी रहियो आहे। कंहिं माण्हूअ चयो सही मखदूम साहब चयो आहे त भिटाई खे असां ताज़ीर ॾींदासीं। भिटाई साहब हमेशह पंहिंजे नफ़्स खे मारियो हो। भिटाई साहब फरमाईंदो आहे जे भाई जोगी थिया त तमा छॾ तमाम गोला जे गोलन जा तन जो थी गुलाम, सब्र जे शमशीर सां कर कीने खे क़तलाम, त नागा तुंहिंजो नाम लिखजे लाहौतन में। भिटाई साहब पंहिंजे नफ़्स खे अहिड़ो मारियो। मुरीद खे चई बाबा मखदूम साहब शरीयत जो साहिब आहे, वली आहे, दरवेश आहे, शरार जो मालिक आहे, उहो जो हली अची तकलीफ़ करे मूंखे ताज़ीर ॾिए, उन खां मां छो न पाण खे ताज़ीर ॾियां? मुरीदनि चयोसीं तव्हां वरी कीअं ताज़ीर ॾींदव? चए बाबा मां ॾियां थो। को दांगी जो टुकड़ो खणी आ त मां पंहिंजे मुंहं खे मखियां, के जुतियूं खणी आ त मां उन धागो ॿधी पंहिंजे गिची में विझां, पंहिंजे नफ़्स खे पाण सज़ा ॾियां। जो मखदूम हली अची मूंखे सज़ा ॾिए, मां पाण छो न ॾियां? मुरीदनि चयो कि भला असां कोन कंदासीं। भिटाई साहब पाण उथियो, उहो पंहिंजे गिची में हार विधई, पंहिंजे मुंहं मुबारक खे उहा ठिकरी घुमायई, मुंहं मुबारक जे मथां दाग कढियई। उन्ही ज़माने में जेको मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह मखदूम मुहम्मदी जंहिंजो नालो हो, वॾो दरवेश हो, ॼमंदे ई ॼाम हो। कुदरत ख़ुदा जी हुन जे पेशानीअ जे मथां ॼमण सां ई इस्म ज़ात अल्लाह लिखियल हूंदो हो, पर सदाई झुंड में हलंदो हो। सुबह जी नमाज पढ़ी मस्जिद में वेठो आहे, कॾहिं बुज़ुर्ग बाज़ार में कोन वियो हो मखदूम मुहम्मदी। ईअं ओचितो इशराक जे टाइम ते ट्रप ॾेई उथियो, पहिरें उघाड़ो बाज़ार मां भॼंदो ॿाहिरि निकितो। माण्हू कढ लॻा त साईं शहर में कॾहिं कोन वियो आहे। पहिरें उघाड़ो मुंहं तां चादर लही वई आहे, ॻाल्हि छा? डोड़ंदा डोड़ंदा ख़लीफ़ा मुरीद अॻु फिरी आया। ओ मखदूम मुहम्मदी ने ख़बर काॾे थो भॻो वञी? पाण फरमायूं अदा भिटाई साहब असांजो महिमान आहे, हुनखे अलाए कंहिं ग़लति ॿुधायो आहे त तोखे मखदूम ताज़ीर ॾींदो। असां त अहिड़ो इरादो कोन कयो हो, पर भिटाई साहब पंहिंजे मुंहं खे पाण ताज़ीर ॾिनो आहे। मां डोड़ंदो इन जे करे वञा थो जो मां ॾिठो आहे त मदीने वारो साईं पाण हली आयो आहे, अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो मुंहुं धोई रहियो आहे। मां ओॾे भॻो थो वञा जो मुंहिंजो मदीने वारो साईं आयो आहे। उहो भिटाई एॾो कामिल वली जंहिंजे लाइ महबूब मदीने खां हली अचे बकौल हज़रत मखदूम मुहम्मदी जे,
ओ जीअं जो अची साइदी खां लंघियो पीर साईं पट धणी ढगन सां बीठा हल पीर साईं पट धणी सलाम वालेकुम किस भले आए भिटाई साहब खुश आयो चे अल्हम्दुलिल्लाह खुश आयो तव्हां बि चे शुक्र आहे तरसो भला का नेरन को पानी चे न बस असांखे घोटकी वञणो आहे भिटाई साहब सां ॿ टे फ़क़ीर हा उहे पुठियां लायो फ़क़ीरनि जो टोलड़ो वठियो अॻिते पियो जंहिंमहिल थोरो अॻिते हलियो आहे तंहिंमहिल पीर साईं मोहम्मद बका शाह साहब रहमतुल्लाह अलैह खिली करे चवनि था ख़ुशतबई करे चवनि था मज़ाक तौर चवनि था ओ शाह अब्दुल लतीफ़ हिकिड़ी जाइ ते छो नथो वेहे वेही अला अला कर पाण बि रुलंदो पियो वती ख़ल्क़ बि खणी पुठियां लाती अथी इहे ख़ल्क़ जा ख़लीफ़ा पोयां लाहींदो पियो घुमी हिकिड़ी जाइ ते वेही रहो हे ख़लीफ़ा तुंहिंजे पुठियां लॻा था घुमनि पिया वेहंदे त ख़लीफ़ा बि वेठा हूंदा भिटाई साहब पोइ ते मोटी पियो आहे पीर साईं मोहम्मद बका अञा शादी बि कान कई आहे चवे थो अदा मुंहिंजे पुठियां त ही ॿ फ़क़ीर हल तुंहिंजे पुठीअ मां कामिल वली मोहम्मद राशिद पैदा थींदो जंहिंजे पुठियां किरोड़े लॻंदा या रसूल अल्लाह अदा भिटाई साहब अखियुनि वारो हो न इहा जेका करामत मां ॿुधायां थो भिटाई साहब जी कंहिं सिकंदरी कान लिखी आहे मतां को सुभाणे चित सिकंदरी ठाहे पंहिंजूं ॻाल्हियूं लिखंदा न वरी कंहिं होर जमात जे फर्द लिखी आहे छो सभु को चवंदो त पीर पंहिंजे खे सभु को आखाणींदो आहे होर जी बि लिखियल कान्हे इहा ॻाल्हि कंहिं सिकंदरी आलिम जी बि लिखियल कान्हे का रोज़े धणी जे कंहिं ख़लीफ़े बि कान लिखी आहे इहा ॻाल्हि जेका मां तव्हां ॾाढो बयानु कई इहा कट्टर शीओ हो मिर्ज़ा कलीच बेग जेको असांजे मज़हब जो बि कोन हो पर हुन पंहिंजे किताब में रोज़े धणी जी करामत लिखी आहे ऐं अब्दुल हुसैन सांगी मरहूम उन बि इहा ॻाल्हि लिखी आहे इहे ॿई असांजा न आहिनि न सिकंदरी आहिनि हुर जमात जा आहिनि पर पंहिंजे किताबनि में रोज़े धणी जी करामत लिखी विया आहिनि त बराबरि उन भिटाई साहब जे करामतनि में लिखी अथनि त भिटाई साहब जी उहा करामत सची थी उहो सैयद उत्तर में पैदा थियो जंहिंजो नालो मोहम्मद राशिद हो जो हलंदो हो त लखे माण्हू पुठो लॻंदा हुआ ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रब लॻंदी हुई त वणनि मां बि ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ निकिरंदो हो ॾींदई ॾस पिरीअ जो सुभान अल्लाह ॾींदई ॾस पिरीअ जो लस लयूं लाड़ा त खथूरी हाणा हितो हो त हलिया वया मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इहो मिर्ज़ा कलीच बेग या अब्दुल हुसैन मीर अब्दुल हुसैन सांगी लिखनि था पिया त उन दरवेश रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जंहिं लखे पुठियां पंहिंजे लॻाया भिटाई साहब ॼमण खां अॻे पियो ॿुधाए त उन जे पोयां लखे लॻंदा उन जो गादी नशीन अॼुकल्ह पीर हिज़बुल्लाह शाह आहे यानी पीर साईं मसन धणी सभई जो रहमतुल्लाह अलैह ॾाढे जो पीर साईं मसन धणी रहमतुल्लाह अलैह जंहिंजो सैयद हिज़बुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह नालो जमात हुनखे तख़्त धणी बि चवंदी आहे मसन धणी बि चवंदी आहे इहो अब्दुल हुसैन सांगी जे दौर में ऐं मिर्ज़ा कलीच बेग जे दौर में पीर साईं सरदार हा उन मिर्ज़ा कलीच बेग ईअं बि लिखियो आहे त रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो उहो फैज़ आहे जो अॼु हुनजो पड़ पोटो गादी ते आहे छो त रोज़े धणीअ जो फर्ज़ंद पीर साईं सिबगतुल्लाह शाह अव्वल यानी पीर साईं तजर धणी उन जो फर्जंद सैयद अली गौर शाह पीर साईं बंगुले धणी रहमतुल्लाह अलैह वरी उन जो फर्जंद सैयद हिज़बुल्लाह शाह पीर साईं तख्त धणी माना पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे पोटे जो भी फर्जंद आ पड़ पोटरो आ मुंहिंजा अदा मिर्ज़ा कलीच बेग लिखे थो त एॾो त रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ हो जो रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो अॼु पड़ पोटरो गादीअ ते वेठो आहे पर ख़ुदा पाक जो कसम आहे अॼु बि हुन जे जमात में 2.5 लख माण्हू तहज्जुद गुज़ार मौजूद आहिनि 2.5 लख तहज्जुद गुज़ार अब जेके तहज्जुद पढ़ंदासीं 5 वक़्त नमाज़ कज़ा कंदा ॻाल्हि ॻाल्हायो
आम 5 वक्त नमाज़ी तो आम मुसलमान भी आहे, सब को पढ़े तो अल्हम्दुलिल्लाह घणो करे मुंहिंजा, पर साईं तहज्जुद ॾाढो ॾुखियो आहे। आधी रात जो थी निंड फिटाए थधे पानी सां वज़ू करे ख़ुदा जी दरबार में बीहण। पर मुंहिंजा दोस्त मिर्ज़ा कलीच बेग भी लिखे थो पियो त हज़रत रोज़े धणी जो फैज़ अहिड़ो आहे, एॾो त अल्लाह जे वलीअ फैज़ खे हलायो, एॾो त दरिया समुंड वहायई जो हुन जो पड़ पोटो गादी ते आहे। कई 100 साल गुज़री विया आहिनि, हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खां बाद में 80-90 साल खां पोइ पिसई त आया आहिनि। फरमाए थो त अॼु बि हुन जी जमात में फैज़ा जो 2.5 लख माण्हू अॼु बि तहज्जुद पढ़ण वारा जमात में मौजूद आहिनि। अवां अंदाज़ो लगायो हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे फैज़ जो, जीअं न सावणी जो मींहुं सावणीअ जो दरियाह उथल कंदो आहे ऐं उथल करण खां पोइ चाढ़ कंदो आहे, पोइ सावणीअ जो दरियाह जमल चाढ़ कंदो आहे, पोइ हुन जो किनारनि खां पाणी ॿाहिरि वही वेंदो आहे। पोइ जॾहिं पाणी ॿाहिरि वहंदो आहे त उहो पाणी न को ॾिसंदो आहे कंढी, न को किरड़ो, न को लहो, न को लाणो, न को खॾ, न को बंद, न को घर, इहे सभिनि जे मथां वहंदो हिकु करो सॼे जहान खे रंगींदो वेंदो आहे। ख़ुदा जो कसम आहे रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ सावणी जे दरिया जे छोली खां बि वधीक हो। भेज पगर ख़लीफ़ो महमूद कॾे वारो चवंदो हो त वयो सिज वणनि तां रासियूं ॾेई रंग, सिज उभरंदो आहे न त सॼे जहान खे रोशन कंदो आहे। वरी जंहिं महिल शाम थींदी आहे सिज लहंदो आहे त पोइ सिज जा किरणा, सिज जूं रोशनियूं जबलनि ते वणनि जे चोटियुनि ते मथे मथे पे मथे चोटियूं पियूं सभु ॾेखारिबियूं आहिनि। फरमाए थो वयो सिज वणनि तां रासियूं ॾेई रंग, जैसा मोजो संग सो कोहार लुकेच वयो। अल्हम्दुलिल्लाह हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो फैज़ अॼु बि जारी आहे। दुआ कयो इहो क़यामत ताईं जारी हुजे, इंशाअल्लाह ताला इहो जारी हूंदो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत पीर सईद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वालिद खां बैयत थिया हुआ। सदुल वालिद मोहतरम बिन तरीक़नि में मजाज हो। मुजादा नक्शबंदी सिलसिले में प्याले वारे मखदूम मोहम्मद इस्माइल खां बैयत थियो हो। उन खां बाद में वरी कादरी सिलसिले में हज़रत अब्दुल कादिर आखरीन चनाह वारे बुज़ुर्ग खां फैज़ वरितो हुयो ऐं पाण बुज़ुर्गनि खे अर्ज़ कयो त क़िबला शादी कयां या न। बुज़ुर्गनि चयो त शादी कर। चयो क़िबला औलाद नेक नामी जो सबब भी बनबी आ, बदनामी जो सबब भी बनबी आ। औलाद माण्हूअ खे ख्वार भी कंदी आ, औलाद माण्हूअ जो नालो भी कढाईंदी आ। ख़बर ना है शादी कया औलाद अलाए कहिड़ी थे। मुंहिंजा अदा कामिल वलीअ जी निगाह ॾिसी रही आ। फरमाए थी ओ प्यारा मोहम्मद बका तूं शादी कर, तुंहिंजे पुठीअ मां अहिड़ो वक़्त जो गौस पैदा थींदो जो घणे मुल्क खे फैज़ सां रंगे छॾींदो। अल्लाह अकबर। दोस्तों अजीजो ई सही मोहम्मद बका शादी जो इरादो कोन पे फरमायो, पर अल्लाह जे वलीअ जे ॾस मुर्शिद जे ॾस खां बाद में पाण शादी फरमायूं ऐं शादी करण खां पोइ इंतज़ार कयूं त उहो वक़्त जो कामिल कॾहिं थो अचे। पहिरों फर्ज़ंद ॼाओ मखदूम साहब मोहम्मद इस्माइल वटि खणी विया। मखदूम साहब ॾिसी चयो ही त भलो आहे पर अञा हो ॿियो। वरी ॿियो फर्ज़ंद ॼाओ उनखे खणी विया, उनखे बि मखदूम साहब वटि पेश कयो। मखदूम साहब ॾिसी फरमायो हे बि भलो पर हो अञा ॿियो आहे। टे नंबर में टियों भाउ, टे नंबर में भाइरनि में रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खैर जो ॼावा मुंहिंजे पीर सई सरदार जे वालिद हज़रत पीर सई मोहम्मद बका शाह साहब रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह खे खारीअ में विधो आहे। मथां रिलका ॾेई अजरक ॾेई मथे ते खारी खई आहे। पिराले शरीफ़ रवानो थियो आहे। हेॾो रहीम ॾिने कलोड़े खां पिराले मखदूम साहब ॾे पीर सई वञे थो पियो। होॾो वरी मखदूम साहब पिराले मां हेॾे रवानो थियो आहे जाते अॼुकल्ह रोज़ो शरीफ़ आहे मौजूदा दरगाह। ॿिन्ही बुज़ुर्गनि जी इते मुलाक़ात थी आहे। भंड क़ौम जा हा, बनी उन्हनि जी हुई, ख़ाली झंगल हो ख़बर हा ॼार हा। जॾहिं इते ॿिन्ही बुज़ुर्गनि जी मुलाक़ात थी आहे हज़रत पीर साईं मोहम्मद बका साईं मखदूम साहब खे चवनि था क़िबला फर्ज़ंद ॼाओ आहे, टियों नंबर खणी थो अचां पियो। मखदूम साहब फरमाइनि था बा इन्ही जवान त असांखे पंधु करायो आहे। तूं असां ॾे खयूं थो अचे, असां इन जे दीदार लाइ तोड़े था अचूं पिया।
मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन कामिल वली जी विलादत थी आहे त अल्लाह जो कामिल वली मखदूम साहब मलफूज़ातनि में ईंदो आहे, किताबनि में ईंदो आहे त पीर साईं सरदार हिकिड़े ॾींहं जा ॼावल हा चोले खां वठी पीर साईं मोहम्मद राशिद जे चोले खां वठी करे मखदूम साहब जहिड़ो कामिल वली दुआ पियो घुरे, मुंहिंजा मौला हिन जे सदके असां सां भलाई कजां, हिन नंढड़े जे सदके असां सां भलाई कजां, तोखे मुबारक हुजे जो अॼु उन जवान जो ॾिहाड़ो मल्हाइण लाइ गॾु थियो आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। दोस्तो अज़ीज़ो, पीर से रोज़े वारे जे ॾस ते हलो, 5 वक़्त नमाज़ पढ़ो, 2 वक़्त ज़िक्र कयो, नबी करीम जे सुन्नतुनि ते अमल कयो। हज़रत रोज़े धरणी जो तरीक़ो तव्हां असांजे लाइ मशअले राह आहे। निंढण का न थियो, हेॾे होॾे पेर न हणो, अव्हां वटि सभु कुझु आहे, जंहिं वटि पंहिंजे घर में सभु कुझु आहे।